सकरन में मीडिया से ॻाल्हाईंदे एसटीपी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त गवर्नर सिंध जी कंहिं बि ॻाल्हि ते ध्यानु न ॾियणु घुरिजे। कादिर मक्सी जो चवणु आहे त क़ौमुनि जे वजूद खे तस्लीम करण ताईं मुल्क न हली सघंदो। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त ज़ुल्फ़कार जूनियर जी सियासत जी शुरूआति आहे, उन मां बहितरीअ जी उमेदु आहे। कादिर मक्सी जो चवणु आहे त केनालनि ख़िलाफ़ शुरू कयल तहरीक खे वक़्त खां कमज़ोर कयो वियो। मुल्क में जमूरियत नाहे, माण्हुनि जा मसइला हल नथा कया वञनि। अहम ख़बर खां अव्हां खे आगाही ॾींदा पिया हलूं त सकरन में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त गवर्नर सिंध जी कंहिं बि ॻाल्हि ते ध्यानु न ॾिनो वञे। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त क़ौमुनि जे वजूद खे तस्लीम करण ताईं मुल्क न हली सघंदो। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त ज़ुल्फ़कार जूनियर जी सियासत जी शुरूआति आहे, उन मां बहितरीअ जी उमेदु आहे। कादिर मक्सी जो चवणु आहे त केनालनि ख़िलाफ़ शुरू कयल तहरीक खे वक़्त खां अॻु कमज़ोर कयो वियो। मुल्क में जमूरियत नाहे, माण्हुनि जा मसइला हल नथा कया वञनि। सकरन में मीडिया सां ॻाल्हाईंदे एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त गवर्नर सिंध जी कंहिं बि ॻाल्हि ते ध्यानु न ॾिनो वञे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक सोलंगी सां। मुश्ताक, आगाही ॾिजो, डॉक्टर कादिर मक्सी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, छा चवणो हुनजो? जी नीरा, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त सकरन में डॉक्टर कादिर मक्सी जेको अॼु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जो गवर्नर जोकर आहे, हुनजे ॻाल्हियुनि खे सीरियस न वरितो वञे। हिन चयो त सियासत में मज़हब ऐं जेको सियासत खे अलॻि रखणु खपे। हिन चयो त ज़ुल्फ़कार जूनियर जी सियासत खे बहितर सम्झूं था ऐं हुन सुठो सवण आहे तूं सियासत में आयो आहे। हिन चयो त केनालनि जे मनसूबनि खे साज़िश तौरु जेको अॻुवाट ऐलान करे मुहिम शुरू कराई हुई, जंहिंजो अञा बि वक़्तु वियो न आहे। उन ख़िलाफ़ अञा बि जेको तहरीक हलाए सघिजे थी। हिन चयो त सिंध में जेको कानून नाले का शइ न आहे ऐं हिते नौकिरियूं बि पैसनि ते थी विकामजनि। ऐं हिन वधीक चयो त बिलावल भुट्टो वज़ीर अज़म कॾहिं बि नथो थी सघे, छो जो हुन हुकुमराननि मुल्क में कुझु बचा ई न आहे त हुनखे वज़ीर अज़म में किताब आहे। ऐं हिन चयो त मां कॾहिं बि सियासी पेशन गोई न कई आहे, लेकिन मां चई थो छॾियां बिलावल भुट्टो ज़रदारी कॾहिं बि जेको वज़ीर अज़म न थी सघंदो। हिन सिंध हुकूमत ते बि तनक़ीद कंदे चयो त नंबर प्लेटूं जेको ठाहे हिकिड़ो नाटक कयो आहे, लेकिन नंबर प्लेट ते अॼु रखणु हिकु सुठो सोण आहे। जी ठीकु आहे मुश्ताक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।